इस्लामाबाद में ख़ासि अदालत जी जज जस्टिस ताहिरा सफ़दर जी सरबराही में 3 रुकनी बेंच अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ गद्दारी केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान परवेज़ मुशर्रफ जे वकील बैरिस्टर सलमान सफ़दर अदालत खे ॿुधायो त संदसि असील गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो ॾे अचिणो हो, पर बीमारी सबबि न अची सघियो, जंहिं ते हू माफ़ी वठे थो। वकील अदालत खे दरख़्वास्त कई त परवेज़ मुशर्रफ जी बीमारी सबबि केस जी ॿुधणी मुलतवी कई वञे, जंहिंजी सरकारी वकील मुखालफ़त कई। सरकारी वकील मौक़ुफ़ अख़्तियार कयो त परवेज़ मुशर्रफ जी गैर मौजूदगी में केस हली सघे थो। उन ते जस्टिस ताहिरा सफ़दर चयो त केस मुलतवी जी दरख़्वास्त सां मेडिकल रिपोर्ट बि लॻाई वई आहे। सरकारी वकील चयो त मेडिकल रिपोर्ट जी तस्दीक हुजण बाबति कुझु नथो चई सघिजे। परवेज़ मुशर्रफ जे वकील दलील ॾींदे चयो त संदसि असील ख़िलाफ़ केस 2007 जो आहे। केसनि बावजूदि हू 2013 में ॾे आयो ऐं मार्च 2014 में मथदि फ़र्द जुर्म लागू कयो वियो। परवेज़ मुशर्रफ जे वकील चयो त संदसि असील 2 सालनि ताईं ॾे में रहियो। सरकारी वकील पंहिंजो केस साबित न करे सघियो। हुन वधीक चयो त मुशर्रफ जी जिस्मानी हालत ॾिसी हू हैरान थियो आहे। परवेज़ मुशर्रफ हलण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे ऐं ॻाल्हाए बि नथो सघे। खेसि डॉक्टरनि सफ़र करण खां रोकियो आहे। वकील दलील ॾींदे चयो त 2 सालनि दौरान परवेज़ मुशर्रफ 40 भेरा इस्पताल में दाख़िल थियो। इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं करण लाइ मुशर्रफ खे पेश थियण लाइ हिकु मौक़ो ॾिनो वञे। संदसि मदद खां सवाइ हू अदालत खे सवालनि जा जवाब नथो ॾेई सघे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि परवेज़ मुशर्रफ तरफ़ां केस मुलतवी करण जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे संदसि बरेत जी दरख़्वास्त ते सरकारी वकील खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 12 जून ताईं मुलतवी करे छॾी।